जय। सदगुरु बाबा साधु राम साहिब, बाबा आत्माराम साहिब, बाबा मोलकदास साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आयो लाल सबई चौ झूले 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 ना। ओम गम गणपतिये नमः। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन स्तम नमामि हरिं परम। हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयामि मा शुच। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपुए इनके पद वंदन किए। नासे विगणने वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जानी। जय जय राधे श्याम 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 जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशेष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मिणी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति है ईश्वरी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। पूर्ण परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम।
जय जय सीताराम 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 जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय श्री हनुमान 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 जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे हरे राधे राधे श्याम मिला दे जपो राधे 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 श्याम मिला श्री दे गोविंद राधे 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 ओ गोपाल राधे 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 श्री कृष्ण राधे राधे ओ राधे जपो गोविंद राधे राधे ओ प्यारे राधे गोपाल राधे राधे श्री राधे नंदलाल राधे 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 गोपाल राधे 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 श्री गोविंद राधे 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 आहा गोविंद राधे 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 श्री गोपाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 श्री कृष्ण राधे राधे ओ रस राज राधे राधे ओ राधे ब्रज राध राधे 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 श्री मुकुंद राधे 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 आहा माधव राधे 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 श्याम बोलो राधावर कृष्ण चंद्र कृष्णचंद्र की जय हरि सतभामा को कहे सुनो प्रिया विध सोए
जो नारद प्रथ को कही कथा कहो अब सोय सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत मान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा। पूरन कृपाल। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं। ओम गोपीजन वल्लभ चरणा। ओम गोपीजन वल्लभ चरणान् शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा। ओम गोपीजन वल्लभ चरणान् शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। हरि ओम। हरि ओम। जय श्री कृष्ण। 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 परम प्रेमावतार परम शुद्ध परम बुद्ध परम तत्व परम इष्ट परम प्रियतम युगल सरकार श्री राधा कृष्ण भगवान तहांजी साक्षात कथा कीर्तन जी शब्द मूर्ति अदृष्ट दृष्ट आयल सर्व संत भक्त महात्मा जन सर्व सात संगत सीताराम राधे श्याम स्वरूप सभिनी जी चरणन में बारंबार प्रणाम करी अचो हाणे श्री कार्तिक कथा जो अमृत पान कयूं। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज माता सत्यभामा के चवनि था प्यारी हाणे मां तोखे पूर्ण कथा ॿुधायां जेकी श्री नारद जी प्रथु महाराज के ॿुधाई। चओ जय श्री कृष्ण। निरख पराक्रम रुद्र का तब असुर गए अकुलाए जलंधर माया रची तब उमा रूप बनाए जिम बदन गौरी जानिए तैसे बनी वह रंग तह असुर दो अन शुंभ शुंभ रक्षक दिए तिह संग रथ ऊपर बैठाए के भूखन वस्त्र बनाए दुष्ट बुद्ध असुरन करी ऐसी युगत उपाय। हरे राम हरे कृष्ण हे हरि। कल तव्हां कथा श्रवण कयो भगवान श्री विष्णु लीला कई माता वृंदा सती थी भगवान वैराग्य में हलिया देवताउनि अची करे भगवान शिव शंकर खे इहा ॻाल्हि ॿुधाई। हाणे अॻिते वरी मौक़ो मिलियो जलंधर खे वरी उन हिकिड़ी माया कई यानी छल कयो। जे पहिरियों उन छल कयो कि पाण शिव भगवान जो रूप बणिजी वियो हाणे छा कयईं हिकिड़ी माया जी माता पार्वती बणाई। चओ हरे राम। ऐं ॿिया शंभ निशंभ आदि जेके दैत्य हा उन जी सहायता वठी करे अहिड़ो उन दृश्य ठाहियो हुते कि माता पार्वती ॾाढो दुखी आहे ॾाढो पीड़ित आहे। दैत्य उनखे दुख ॾेई रहिया आहिनि ऐं भोले बाबा भोलेनाथ सरल हिकदमि गंगा मैया वांगुरु उन्हनि जो बिल्कुलु स्वच्छ अंतःकरण जेको आहे उते छल जी कोई जॻह ई कोन्हे। भगवान खे एतिरो बि ध्यानु न रहंदो आहे कि ॿिया त छली आहिनि ॿिया त कपटी मायावी आहिनि जबकि उन्हनि वटि टियों नेत्र ऐं साक्षात ईश्वर आहिनि भगवान आहिनि पर एॾी सरलता तुरंत भोला भाला आहिनि। इन करे उनजो नालो आहे बोलो भोलेनाथ भगवान की। तो उहे सही पिया सम्झनि। चओ जय श्री कृष्ण। बहु दुख शुंभ निशुंभ ताहि दिखराव है। शुंभ निशुंभ ॾाढो दुख था ॾियनि माता पार्वती नकली माया जी उनखे। चहूं औरते घेर त्रास उपजाव है। चारों तरफ घेरे उनखे कष्ट ॾेई रहिया आहिनि।
रुदन करत तह उमा सीसु कर मार है। माता पार्वती नकली रोई थी ऐं ॾाढो व्याकुल थी थिए उर ताड़त बहु भांति सुकेश उपाड़ है। ऐं हो पीड़ा ॾेई रहनि दुख ॾेई रहनि। कहाँ हमारा रुद्र जी मुख यह वचन उचारे, मुझे छुड़ावहु रिपन ते मारहु असुर पछाड़े। उहा नकली माया जी माता पार्वती चए थी मुंहिंजो भोलेनाथ काथे आहे, मुंहिंजो महादेव काथे आहे। हे प्रभु हे महादेव मुंहिंजी रक्षा कयो हे पापी मूंखे ॾाढो दुख ॾेई रहे। रुद्र ताहि की और निहारियो, गिरधर पर्यो न कछु संभार्यो। अपने बल की सुरत न पावे, तीन लोक जाको जस गावे। भोले बाबा एॾा भोला भाला कि उनखे ॾिसी करे उहे बि व्याकुल थी विया, दुखी थी विया, भुलिजी विया कि मां सर्वशक्तिमान काल जो बि काल आहियां। ॾाढो व्याकुल थी विया, ॼण मूर्छा में हली विया। चओ जय श्री कृष्ण। हाय हाय मुख ते कहे भयो मोह वस सोए, गौरी का दुख निरख के अति श्रम शिव को होए। उहे बि हाय हाय करण लॻा। माता पार्वती जो दुख ॾिसी करे उन्हनि खे बि ॾाढी पीड़ा थी। दैतन वॾा महो तस कीना, पुन उठ धनुख जलंधर लीना। बाण तीन शिव और पठाए, एक रुद्र को मस्तक लाए। द्वितीया बाण लग्यो उर माही, अति विकराल तेज जिह आही। तृतीया उदर माहि तह दयो, महादेव मूर्छा होए गयो। हरे राम। बस शिव भगवान सरल रूप में जॾहिं मोहित थिया, हू ॾाढो प्रसन्न थिया। दैत जलंधर ॾाढो गदगद थियण लॻा, जीअं कोई उत्सव था मल्हाइनि। इहो मौक़े जो ग़लति फ़ाइदो खणी करे जलंधर भगवान शिव ॾे टे तीर हलाया, हिकिड़ो मस्तक जे तरफ़, ॿियो छातीअ जी तरफ़, टियों पेट जे तरफ़। सुरहु जाय तब शिव को कयो, तुम काहे वस मूर्छा भयो। सुनहु देव यह माया आही, निश्चय जानो गौरी नाही। तॾहिं देवताउनि अची करे शिव भगवान खे चयो, प्रभु ओ भोलेनाथ हे महादेव, तव्हां हे नज़ारा सच्चा सम्झी रहिया हो, हे सभु हिन पापीअ जी माया अथव, हे माता पार्वती कोन्हे, हे सभु छल करे रहियो आहे। प्रभु तव्हां एॾा सीधा सादा सरल भोला भाला आहियो जो माया खे सच सम्झी वेठा आहियो। प्रभु निहारियो त सही ज्ञान नेत्र सां। चओ जय श्री कृष्ण। तीन लोकपति प्रभ अविनाशी, उठऊं बेग हम आवत हासी। टिनी लोकनि जा मालिक अविनाशी स्वामी, तव्हां अहिड़ी दशा में तव्हांखे ॾिसी करे असांखे थी खिल अचे पई। अगनि रूप हरि धारियो, अगन रूप हरि धारियो, शब्द सुनत कियो क्रोप। भाग चले दह दिशा को, निरख असुर सब जोध। हाणे जो शिव भगवान खे ॿाहिरी चेतना आई त हिकदमि क्रोध करे अग्नि रूप धारण कयूं। बसि उन जे रूप धारण सां ई बिना अस्त्र शस्त्र खणे दैत ईअं ई भॼण लॻा। चओ हरे राम। जीअं आग लॻंदी आहे जंगल में त पशु पक्षी पंहिंजो पाण ई भॼण लॻंदा आहिनि, तीअं दैत वठी डुक पाए भॼण लॻा। शुंभ निशुंभ बिराता दोई, दियो श्राप शिव तिन को सोई। शुंभ निशुंभ ॿई भाउर जेके हुया जंहिं नकली पार्वती माता खे सताइनि पिया, उन्हनि खे ॾिसी भगवान महादेव उन्हनि खे शाप ॾिनो। माया की तुम उमा बनाई, नास करेगी तुमको साई। अरे पापी, तव्हां माया जी पार्वती ठाही आहे, जंहिं माया जी नकली तव्हां उमा ठाही आहे, उहा उमा पार्वती ही तव्हांजो नाश कंदी। उहा ई माता पार्वती शेरां वाली थी, अंबे माता जगत जननी भवानी माता थी करे ऐं उन्हनि जो नाश कयो। श्री देवी भागवत महापुराण में तव्हां कथा श्रवण कंदा आहियो ऐं आरतीअ में हमेशा रोज़ असां ॻाईंदा आहियूं। शुंभ निशुंभ वेदारे, महिषासुर घाते, महिषासुर घाते।
धूम्र विलोचन नैना निश दिन मदमाती। ओम जय अम्बे गौरी, ओम जय अम्बे गौरी। मैया जय श्यामा गौरी, तुमको निश दिन सेवत। हरि ब्रह्मा शिव जी, ओम जय अम्बे गौरी। बोलो जगदम्बे मैया की जय। प्रथम शादियो वज्र को महादेव कर क्रोध। एक जलंधर रह गयो हत किए सेना जोध। हरे राम। हाणे ध्यान ॾियो कि वॾा वॾा दैत सभु मोकिलाया, परलोक हलिया ऐं शुंभ निशुंभ खे भॻवानु शाप ॾेई छॾियो। बाक़ी दैतनि में जेको मुख्य बचियो उहो जलंधर। चओ जय श्री कृष्ण। हाणे भॻवानु शिव सुदर्शन चक्र छॾियो। यादि अथव पहिरें ॾींहं जी कथा, जॾहिं जलंधर जी कथा आई, शिव भॻवान वटि देवता आया, तॾहिं शिव भॻवानु सभिनि जो शक्ति अंश खयों, उन मां 2 अस्त्र ठाहिया, हिकिड़ो सुदर्शन चक्र, ॿियो वज्र। अॼु उहो ई सुदर्शन चक्र अमोघ जलंधर जे मथां भॻवानु शिव छॾियो। इहे असांजो सनातन धर्म। पद्म पुराण जी कथा आहे, शिव भॻवानु शाप था ॾियनि शुंभ निशुंभ खे। देवी भागवत महापुराण जी कथा आहे, अंबे माता उन्हनि खे मारे थी। असां त ॿिया जेके पुराण पढ़िया आहिनि त एॾो भरोसो अची वेंदो आहे, एॾो विश्वास ईंदो आहे कई शास्त्रनि में, भविष्य पुराण, पद्म पुराण, नरसिंह पुराण, भागवत महापुराण, इहे पढ़ी ॾिसो, तव्हांखे लॻंदो वाकई कई जन्मनि जी कथाऊं लिखियलु आहिनि, संतनि जी, भक्तनि जूं, राजाउनि जी पिछले जन्म जी कथाऊं। उन जन्म में जेकी घटना लिखी आहे, उनजो पिछले जन्मनि में कहिड़ो उनजो तालुक़ु आहे, उहे बि लिखियलु आहिनि। अहिड़ा अहिड़ा ताना बाना तार धागा जुड़ियल आहिनि। कोई नास्तिक माण्हू बि अगरि पढ़े श्रद्धा सां त उहो बि भक्त बणिजी वञे, विश्वासी बणिजी वञे, आस्तिक न ठहे केवल। बसि श्रद्धा सां कोई चङी तरह टुबी त हणे, पढ़े त सही। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। इन करे असांजे धर्म में भाई 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराण ऐं 108 उपनिषद, 26 स्मृतियूं, इन जे अलावा अनगिनत ग्रंथ आहिनि। रामायण 100 कोटि अपारा। तुलसीदास जी, वाल्मीकि भगवान जी रामायण जे अलावा जीअं अध्यात्म रामायण आहे, ॿियो संतनि पंहिंजी पंहिंजी रामायण लिखी आहे, हा न, उहे चवनि था 100 कोटि, 100 करोड़ न आहिनि, उन खां वधीक आहिनि। सम्झो था? चओ हरे राम। 100 कोटि अपारा, 100 करोड़ जे पार आहिनि, केवल रामायण। चओ हरे राम। हाणे जीअं श्रीमद भागवत महापुराण आहे त उन जी ॾाढी सुंदर टीका कई अथऊं। काथे काथे कोई ज्ञान वारी ॻाल्हि आहे, प्रेम वारी ॻाल्हि आहे, गोपी गीत आहे, भक्तीअ वारी ॻाल्हि आहे। त हिकिड़ी महात्मा 300 पुस्तक त उन ते लिखी छॾिया, 4 श्लोकनि ते। ॿिए महात्मा गोपी गीत जो पंहिंजे भाव सां वर्णन कयो। इन तरह सां हिकु हिकु भाव जी अलॻि अलॻि हज़ारे उन में अनुवाद कया विया आहिनि प्रेम सां, कोई गिनती कोन्हे। ही त जेके भॻवानु वेदव्यास महाराज ठाहिया आहिनि उहे असां गिनती कंदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण। त केॾी असांजे लाइ गर्व जी ॻाल्हि आहे, केॾी प्यार जी ॻाल्हि आहे, केॾी ज्ञान जी ॻाल्हि आहे कि असांजो धर्म ई धर्म आहे। ॿियो कुझु त हुयो कोन। 1300 साल पहिरियों केरु हुयो, हा न, कुझु बि न हूंदो हो। सनातन जेको मार्ग चयो वियो आहे इहो भॻवानु आहे। भॻवानु अवतार वरितो त कंहिं में आया, इहो सनातन धर्म पहिरियों बि हो। जॾहिं खां भॻवानु आहिनि तॾहिं खां इहो धर्म आहे, हा न। कोई गिनती न आहे कि एतिरा करोड़ साल थियनि। बेअंत अनंत समय, जीअं भॻवान जो अंत न आहे तीअं असांजे धर्म जो कोई अंत न आहे। अहिड़ो धर्म छॾे कोई माण्हू ईसाई था ठहनि, कोई काॾे था वञनि, कोई पंथवादी थी भॻवान जो विरोध था कनि, मूर्ख। हिंदू थी करे, सिंधी थी करे चवनि था न न सभु फालतू आहे, तव्हां भॻवान जो था कयो पिया, छाजो भॻवानु आहे, छाजी कथा कीर्तन, इहे छाजी घंटियूं था वॼायो, इहे सभु फालतू ॻाल्हियूं।
अहिड़ा बि मूर्ख माण्हू आहिनि, पैसनि जे लालच में कई ईसाई बणिजी विया। चओ हरे राम। हिकिड़ी तलवार जे बल ते मुस्लमान बणाए छॾियो ऐं ॿियो पैसनि जे लालच में ईसाई बणाए छॾियो। एॾो पंहिंजो धर्म उन्हनि हल्को सम्झो, छॾे छॾियो पैसनि जे लालच में। हिकिड़ो समय हो कि प्राण ॾेई करे उन जणे चोटीअ जी रक्षा कई हिंदुनि। 1.25 मण जणिया औरंगजेब तोरींदो, यानी ओतिरा कन्वर्ट कंदो हिंदू, उनजे अलावा कई मारे छॾींदो। चओ हरे राम। पोइ सुबुह जो उहो नाश्तो कंदो हुयो, त एॾा माण्हुनि प्राण ॾेई छॾिया पंहिंजा, लेकिन धर्म न छॾियो। चओ हरे कृष्ण। गुरु गोविंद सिंह महाराजन, गुरु तेग बहादुर साहिब शहीद थिया दिल्लीअ में शीशगंज में, जेको गुरु ग्रंथ साहिब जे हेठि लहंदा आहियूं, ॾाकण में ॾीओ ॿरंदो आहे, वृक्ष रखियल आहे, उहो उन्हनि जो समाधि स्थल त आहे। गुरु गोविंद सिंह महाराज जा 4 साहिबजादा, 8 साले जा, 9 साले जा, 12 13 साले जा, उहे शहीद थिया। त छा तॾहिं उन खां पहिरियों सिख धर्म जे लाइ थिया, ईसाई जे लाइ न, हिंदू धर्म जे लाइ त उन्हनि शहीद थिया। छाजे लाइ थिया? हिंदू धर्म जे रक्षा लाइ गुरु तेग बहादुर साहिब जन शीशदान कयो। ओॾीमहिल त सिख धर्म पैदा ई न थियो। सिख त हिंदू धर्म ई आहे। हे राजनीतिअ करे कई माण्हू नथा मञनि। चओ जय श्री कृष्ण। ही राजनीति आहे, कलयुग आहे, ॿियो कुझु कोन्हे। न त गुरु तेग बहादुर साहिब जन छाजे करे शीश ॾिनो? हिंदू धर्म जे करे न। तॾहिं त सिख समुदाय पैदा ई न थियो। पोइ गुरु गोविंद सिंह महाराज हे 5 ककार रखिया, केश आदि वार, की पहचान थिए कि असां हिंदू धर्म जा रक्षक आहियूं, असां हिंदू आहियूं। इन करे भई सेना में, फौज में उन्हनि खे इहे सूत्र ॾिना। लेकिन हिंदू आहिनि, पंहिंजा भाउर आहिनि। सिख धर्म अलॻि न आहे, हिंदू धर्म ई आहे। अॼुकल्ह कई जॻहियुनि ते भॻवानु राम जी धुनी नथी लॻे, हरि भॻवान जी कथा नथी हले। सोचनि था हो अलॻि आहिनि, असां अलॻि आहिनि। इहे सभु विच वारा माण्हू आहिनि जिन कमु बिगाड़े छॾियो आहे। तंहिंजे करे अञा त कलयुग अञा त 5,500 साल न थिया आहिनि। अॻिते छा थींदो तव्हां वीचार कयो। सावधान रहो। उहे बचंदा जेके भॻवानु सनातन भक्तीअ में हलंदा, भॻवान जी कथा, प्रभु जो नाम, हरिय जो कीर्तन, सतगुरनि जी शरण वठी करे भक्ति कंदा रहंदा। उहे सदा सतयुग में ई निवास कंदा। चओ हरे राम हरे कृष्ण। चक्र सुदर्शन तब हन्यो, धार अगन को रूप, दरपत भाग्यो बेग तब, निरख जलंधर भूप। अग्नि स्वरूप हाणे शिव भगवान थिया। सुदर्शन चक्र छॾियऊं, जलंधर जहिड़ो ढिजियो ऐं वठी डुक पातई। धायो पाशे चक्र रूप, मारन को धारियो, लॻियो जलंधर जाय तत खिन शीस उतारियो। तुरंत पोयों सुदर्शन चक्र अची करे जलंधर जो मस्तक विच्छेद करे छॾियो। चओ हरे कृष्ण। बोलो गौरी शंकर भगवान की जय। निरख देवता ताहि बहुत हर खत भये, कलहा दुख संताप सकल तह मिट गए। जलंधर जीअं किरियो हेठि मरियो, देवता प्रसन्न थिया। हाणे उन्हनि जी जान में जान आई। कलहा, संताप, दुख, कष्ट, पीड़ा सभु उन्हनि जी ख़तम थी वई। वीणा ताल मृदंग भेरी पट बाजही, बजय भेरी सरनाय में गजम गाजही। साजा बाजा वॼण लॻा, वीणा भेरी मृदंग ऐं आनंद थियण लॻो। सभु प्रसन्न थिया कि वॾो खतरो टलजी वियो। चढ़ विमान सब देव कुसुम वर खावही, जय जय शब्द पुकार निरत कर गावही। देवताऊं विमान ते चढ़ी करे गुलनि जी बरसात करण लॻा, जय जयकार करण लॻा। बोलो देवादि देव महादेव भगवान की, श्री लक्ष्मी नारायण भगवान की। निकस जलंधर ज्योत रुद्र मह लय भई, विरिंदा की जो ज्योत उमा मह मिल गई। हाणे ध्यान जो, जलंधर जातो पैदा थियो त उन जी जीव आत्मा जेकी हुई उहा वापसि अची भोलेनाथ भगवान में समाइजी वई। माता विरंदा जी आत्मा जेकी हुई उहा माता पार्वतीअ में समाइजी वई। करे रुद्र की अस्तुत सब सुर एक मन, कीनो हम का मुक्ता सकले दैतहन। हर ताप करता जगत गुर,
जनकी करत सहाय देवन बहु अस्तुत करी मोह पै कही न जाए। ॾाढे सिक प्रेम भाव सां ख़ुशीअ जे अखियुनि में आंसू भरे करे ऐं देवता स्तुति करण लॻा, हे प्रभु देवन जा देव महादेव, तव्हां ई करता, तव्हां ई हरता आहियो, तव्हां ई असांजा दुख हरता आहियो, तव्हां असांखे नओं जीवन ॾिनो आहे, प्रभु असांजी रक्षा कई आहे। इंद्र कही पुनरुद्र कौं बात विष्ण की सोए विरंदा बिरहा लग रहियो करहु उपाउ ते सकोए। सतगुरु चवनि था हेॾी स्तुति कयूं कि हिकु मुख सां वर्णन नथी थी सघे। तंहिंखां पोइ राजा इंद्र शिव भॻवान खे वेनती कई त प्रभु थोरो होॾे बि ध्यानु ॾियो, भॻवान विष्णु त बैरागी थी आहिनि, पंहिंजे भक्त माता वृंदा जे वैराग में हा वृंदा था कनि पिया, उहे त ॾाढो ॾाढो खोइजी आहिनि। चओ जय श्री कृष्ण। रुद्र कहो तुम शरण शकत की जावहो उनते कारज होए तिस गुण कौं गावहो। शिव भॻवान चयो तव्हां शक्तिअ जी शरण में वञो, उन सां ई तव्हांजो कारज सिद्ध थींदो। सुनत वचन शिव बुद्ध असुत माया की निचित तुही जगत की उत्पत पालन करत मृत। तॾहिं देवताउनि शक्ति माता भवानीअ जी आराधना कई, मन ही मन में स्तुति कई, तूं परम जननी जगत जननी माता करता हरता, कृपा कयो असांखे राह ॾेखारियो। चओ जय श्री कृष्ण। शकत युगत की मात तुम कोट नाम तुह होए ब्रह्मा विष्णु महेश सब तुम कौं ध्यावे सोए। शक्तिअ जी जुगतीअ जी माता आदि भवानी करोड़े तव्हांखे प्रणाम आहिनि। ब्रह्मा विष्णु महेश बि तव्हांजी शक्तिअ जो सदुपयोग कंदा आहिनि। देवन जब अस्तुत करी प्रसन्नवंत भई माए गगन मंडल ते ज्योत का तेज प्रकाशो आए। स्तुति में माता प्रसन्न थी ऐं अचानक आकाश में गगन मंडल में हिकिड़ो अद्भुत दिव्य तेज छाइजी वियो। चओ जय श्री कृष्ण। यानी उन तेज रूप में माता प्रकट थी। सब सुर देख के ऊपर अचरज जानियो उसी तेज ते माया शब्द बखानियो। सब देवताऊं मथे निहारण लॻा, उन तेज मां शब्द प्रकट थियो माया। उहो सभिनी देवताउनि ॿुधो। वही शब्द तब देवन सब सुन पाइयो वचन एहो जह तेज तहीं ते आइयो। त्रय प्रकार मोह रूप प्रगट बखानहूं उमा लक्ष्य सावित्री मम वपु जानहूं। हरे राम। इहा वाणी केवल देवताउनि खे ई ॿुधण में आई। उन तेज मां आवाज़ आई, उन शक्तिअ मां आवाज़ आई त हे देवताओ प्रकट मुंहिंजा टे स्वरूप आहिनि, उमा यानी पार्वती माता, लक्ष्मी माता ऐं ब्रह्माणी यानी सावित्री माता। चओ जय श्री कृष्ण। जावो तिनके पास काज तुम हो वहीं हर के सुर सुन बात शीस तिन ना वहीं। तब देवता तहाँ सकल उठ धाइये गौरी लक्ष्य सरस्वती के डिग आइये। करी वेनती देवतः हर कुचित उपजाए जो माया मुख बाकियो तिन कह दियो सुनाए। हरे राम। तव्हां इन्हनि टिनी देवियुनि जी शरण वठो, उन्हनि जो आधार वठो, तव्हांजा सभु दुख दूर थींदा। तॾहिं देवताउनि इन्हनि टिनि देवियुनि जी आराधना कई, स्तुति कई। चओ जय श्री कृष्ण। तीन बीज नहीं दये लिए देवता सोए कर प्रणाम त्रय शकत को अति आनंदित होए। शक्तिअ जा इहे टई स्वरूप माता उमा, माता रमा, माता ब्रह्माणी। उमा रमा ब्रह्माणी है न, लक्ष्मी माता, पार्वती माता, सावित्री माता। टे बिज इन्हनि प्रदान कया देवताउनि खे ऐं देवता ॾाढो प्रसन्न थी करे उन्हनि टे बीज वरिता। गौरी और सरस्वती
हर कभी जतिय ताहे। माता गौरी ऐं माता सावित्री प्रसन्न चित सां उहे ॿिज ॾिना। पुन तिन दीनो लक्ष्मी क्रोध होए मन माहे। परंतु लक्ष्मी माता जेको बीज ॾिनो उहो गुस्से में ॾिनो। छो छाजे करे? छो जो जलंधर उन जो भाउ हुयो, हा न। जलंधर खे शिव भगवान उद्धार कयो उन जो, त आख़िर उन जो भाउ जो प्रेम हुयो भेण जो, त लक्ष्मी माता दुख में क्रोध में उहो बीज दान कयो। सब सुर चल आए तहाँ जहाँ हरि भस्म चढ़ाए। वही बीज तेह चिख्या मों देवहु बोहे आए। सभिनी देवताउनि अची करे उते भगवान नारायण खे प्रणाम कयो ऐं माता वृंदा जी जेकी चिता हुई उन में 3 ॿिज अची करे उहे लॻायूं। हर खमान होए देवता जय जय करते सोए। आगे आतम राम कहे बीज प्रकट जिम होए। देवताऊं अची करे बीजारोपण करे ऐं जय जयकार करण लॻा भगवान लक्ष्मी नारायण गौरी शंकर भगवान जी। अॻिते सतगुरु ॿुधाइनि था कि छा थियो। सतभामा को हरि कहे सुनो प्रिया मन लाए। नारद जिम प्रथकों कही देवों कथा सुनाए। भगवान चवनि था हे सत्यभामा अॻिते कथा ॿुध जेकी नारद जी पृथु राजा खे ॿुधाई। तिह ख्याते 3 वृख भय बीज ते सोए। एक तुलसी एक आंवला तृतीय मालती होए। 3 ॿिज दान जेके कयूं उन में छा छा प्रकट थियो? हिकिड़ी तुलसी माता, ॿियो आंवलो ऐं 3 मालतीअ जा गुल। इहे 3 तत्व जेके हुया बीज हुया शक्तिदान हो त्रिदेवियुनि जो, उन में इहे 3 शयूं प्रकट थियूं। चओ जय श्री कृष्ण। तीनों माया रूप बखानो उमा बीज ते तुलसी जानो। 3 माता यानी शक्ति जो रूप इन। पार्वती माता मों छा प्रकट थियो? चओ जय श्री कृष्ण। माता पार्वती, माता लक्ष्मी ऐं माता सावित्री, टिनिनि जे शक्ति दान में 3 शयूं प्रकट थियूं। कंहिंमो कहिड़ी थी? ध्यानु ॾेई ॿुधो। तीनों माया रूप बखानो उमा बीज ते तुलसी जानो। उमा बीज ते तुलसी जानो। तव्हां ॿुधो वृंदा माता कंहिंमें समाइजी हुई? पार्वती माता में। तो उन में तुलसी माता प्रकट थी। बोलो श्री तुलसी जी महारानी की। धात्री वृख सरस्वती होई लक्ष्मी ते भई मालती सोई। ब्रह्माणी यानी सावित्री माता मो धात्री यानी आंवलो प्रकट थियो। आंवलो ऐं मालती जा जेके पौधा प्रकट थिया उहे लक्ष्मी माता मो प्रकट थिया। गौरी सुराह रख हुए दीना लक्ष्मी दियो क्रोध मन कीना। माता पार्वती माता सावित्री प्रसन्न चित्त सां दान कयो, ठीकु आहे। लेकिन माता लक्ष्मी प्रसन्नता सां दान न कयो, दान त उन्हनि बि कयो। इन करे वॾो फ़र्क़ु अची वियो। कहिड़ो? कि तुलसी माता आंवलो इहे पूज्य थी आहे, सर्वगुण संपन्न थी आहे, लेकिन उहा महिमा मालतीअ जे गुलनि जी न थी, जबकि लक्ष्मी माता ॾिनो। इन करे चवंदा आहिनि कॾहिं बि कुझु बि ॾियो त प्रसन्न चित सां दान कयो, ख़ुशी प्रसन्न थी करे आनंद सां। केवल तन सां दान न, मन सां बि उन जो असांखे दान करणु खपे। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण हे हरि। कुड़ी जी करे जीअं चंदो वंदो ॾींदा आहियूं, वठण वारा ज़बरदस्ती वठनि, ॾियण वारो वीचारो अंदरि ई अंदरि वेठो पिटे, हा ॾे कोन ऐं दान ॾे, त उन चंदनि जा कहिड़ा लाभ थींदा ॿुधायो? उन दान जो छा लाभ थींदो? तॾहिं संत चवंदा आहिनि भाई जेको सहज मिली वञे उहो ॾाढो सुठो आहे। खीचा तानी करे इहो त खून जे बराबरि आहे। चओ हरे राम। सहज मिली वञे त बिल्कुलु अमृत खीर आहे। ऐं घुरी करे मिलियो त पाणीअ जे समान, ज़बरदस्ती वरितोसीं त खून जे समान। श्री कृष्ण गोविंद। हरि
हे नाथ नारायण वासुदेव। बिन मांगे सो दूध सम, बिन मांगे सो दूध सम, मांग मिले सो पानी, मांग मिले सो पानी, खींचा तानी रक्त सम, खींचा तानी रक्त सम, यह संतों की बानी, यह संतों की वाणी। खींचा तानी जबरदस्ती असां ख़रीदी कंदासीं त झुंझलाईंदासीं चङी तरह उन्हनि खे जेके असांजा होलसेलर हूंदा, न एतिरो डिस्काउंट कर, न 10 ॾींदुमि, 10% डिस्काउंट दी बेन, हाँ 20 दी बे पड़ी 20 ॾियणा पवंदा, 30% निभो। बंगाली, उते बंगाली बि अची वञे ॻाल्हाइण, लालच में छा न अचे माण्हूअ खे। पर जॾहिं हे वचन पढ़ियासीं त पोइ असांखे लॻो अरे असां त ॾाढो ग़लति था कयूं। पोइ सम्झ में आई, स्कूल कॉलेज त पढ़ी वरितोसीं, कॉलेज में इहा शिक्षा किथे मिली? उते न मिली। जॾहिं इहे वचन, इहो दोहरो ख़ासि कर मां उन गीता प्रेस जे स्वामी राम सुखदास महाराज जे सत्संग में इहो पढ़ियो, तॾहिं अकुल आयो त असां जेको कयूं था उहो ग़लति आहे। बिना सत्संग जे काॾो ज्ञान मिले, छो जो ज़बरदस्ती उन्हनि खां वठूं था। दिवाली आई त भैया छॾ, हाणे लख जी लेन देन अथई 5000 छॾ, चई भैया 5000 कमाए नथो, अरे हटा सभु कूड़ी ॻाल्हियूं, 4 छॾ 3 छॾ, ज़बरदस्ती वठणु त ख़ुशीअ सां थोरी थो ॾे। चओ हरे राम, त कॾहिं बि खींचा तानी करे न वठिजे। अञा कई त अहिड़ा ख़तरनाक हूंदा आहिनि, घुरण सां बि न ॾींदा। चओ जय श्री कृष्ण। सुशीला बाई हुई, मंगलू राम जी शादी थी, मंगली बाई आई। मंगली बाई ॾिसे थी त अम्मा कंहिंखे कुझु ॾेई कोन थी। हिकिड़ो वीचारो भिखारी रोज़ अचे, और उनखे चएसि कल आना, वरी सुभाणे अचे चीस कल आना, चई कल तो कल बोले थे, चई आज भी तो कल ही बोल रही हूँ, कल बीता वाला कल, चई मैं कल आने वाला बोल रही हूँ। वरी सुभाणे आयो, चीस तुमको समझ में नहीं आता, कल आना, चीस कल कब आएगी, चई कल कल ही आएगी, वो कल कभी नहीं आएगी, तुम्हें कब कल आएगी। चओ हरे राम। हिकु ॾींहुं सुशीला देवी काॾे हली वई वीचारी मंदिर मथो टेकण, पोइ हिते मंगली बाई बीठी, भिखारीअ खे मौक़ो मिलियो, चई उहा अम्मा वई आहे, उहा मथो खाइण वारी, उहा जेकी जिद्दी हठी आहे, अॼु इहा वीचारी वेठी आहे नंढी माता, उते वञी अलख जॻाई। हाणे उहा वीचारी कांपे, सुभाणे मां ॾेई छॾियां। सुशीला देवी अची ससु चिल्लाए, हाणे चओ जय श्री कृष्ण। चएसि पियो भाभी कुझु दे दो। हाणे उन बि ॾाढी समझदारी कई, चओ जय श्री कृष्ण। कि मां जो ॼांसि हुन कॾहिं ज़िंदगीअ में न ॾिठो आहे, उनखे हिकु बार कॾहिं ॾींदे ॾिठो कोन्हे, हे भिखारी कई बार आयो आहे, हाणे मां ॼांसि त मूंखे वरी चिल्लाईंदी। चीस जाओ माफ़ करो, मैं नहीं दूंगी, मना करे छॾीसि, मना करे छॾीसि। भिखारी हलियो। चओ हरे राम। हाणे संयोग ॾिसो, हेॾो भिखारी थो वञे, होॾो सुशीला देवी थी अचे। हाणे सुशीला देवीअ खे अंदरि ई अंदरि पह पचाइण लॻी, मुंहिंजे घर वियो हूंदो, रोज़ ई थो आहे, अब पक मुंहिंजे नुंहुं कुझु हिनखे ॾिनो हूंदो। चओ जय श्री कृष्ण। अम्मा राम राम। भिखारी के ये राम राम। छोरा कहाँ से आ रहा है? चे बस यहीं से आ रहा हूँ, हमारे घर गया था ना? हाँ गया था। मूंखे त पहिरीं ही पक हुई, इन चंडरीअ लुटाए छॾियो हूंदो घर, कुझु न कुझु ॾिनो हूंदो। सच बता, मेरी बहू ने क्या दिया? ये क्या दिया? वो भी तो आपकी तरह है। मतलब? जी मना कर दिया, कुछ नहीं दिया। जी नहीं कुछ नहीं दिया, चल मेरे साथ। हाणे भिखारीअ सोचियो, अॼु ससु नुंहुं जे लड़ाईअ में आहा अॼु त लॻे तो लंबो नोट निकिरंदो। हाँ 500 वारो, मिठाई विठाई कपिड़ा निकिरंदा, अॼु सौगात मिलंदी। उहो बि हली पियो वीचारो, कटोरा फिटी करे, हल मां हल, कुझु बि न ॾिनो अथई। वापसि आई मंगली, ओरी मंगली। मंगली आई, जी मम्मी हे आयो तो वटि? हा आयो। घुरियईं तोखो? हा घुरियईं। छा चएसी तूं? मां चयोमांसि मां न ॾींदीमांइ। भिखारी हूँ गवाही वरितई, ये क्या बोली? हाँ इसने नहीं दिया। चीस तूं केरु थींदी आहे नजण वारी? नजण वारी बि तूं केरु थींदी आहे? अञा ॾे त ॿी ॻाल्हि आहे, तूं केरु थींदी आहे नजण वारी? भिखारी प्रसन्न थियो, चई अॼु मज़ो ईंदो, अॼु कुझु न कुझु पक मिलंदो। तूं केरु थींदी आहे मना करण वारी? हाँ कल आई आहे छोरी, एॾो कदु तुंहिंजो थियो, तूं मना कंदीअ? चई मतिलब मां मना कंदीमांसि, जाओ नहीं है, जाओ कुछ नहीं है। भिखारी जा 12 वजी विया। जी धरती फाटे त हिते ई मां जानकी माता वांगुरु अंदरि ई हली वञा जेकर। हाँ ये त कहिड़ी पत्थर दिल आहे। मां चयमि कुझु ॾींदी, मना करण लाइ 1 किलोमीटर पंधु कराए वठी आई आहे। भई मना बि मां कयां, अहिड़ो राज। भई मना बि तूं केरु थींदी आहे करण वारी? इहो अधिकार तोखे कंहिं ॾिनो? मां मना कंदसि, जाओ नहीं है। हरे राम।
त अहिड़नि खां जो कुझु वठी खाईंदव पीअंदव त उनजो मन ते वीचारनि जो छा असरु थींदो। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरे। गौरी सुराह रख होए दीना, लक्ष्मी दियो क्रोध मन कीना, तिनका बबरी नाम बखानो, धात्री तुलसी उत्तम जानो। पोहप पात कर पूरन होई, दर्शन किए पाप सब खोई। निरख विष्णु तबहि हर खायो, गई मूर्छा आनंद पायो। हरे राम। तॾहिं चवनि था सतगुरु कि तुलसी माता जो आंवले जो वॾो महात्म थियो, वॾी महिमा थी। ऐं मालतीअ जा गुल जेके रहिजी विया, छो जो उहो दान प्रसन्नता सां न थियो। इन करे जॾहिं बि जो उदार मन सां, प्रसन्न चित सां जेतिरो बि दान था कयो, ख़ुशीअ सां चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरे। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ऐं असांजे शास्त्रनि में त लिखियल आहे दान किए बिना रोटी न खाइणु खपे, हा न। अॼुकल्ह कलयुग आहे, अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असांजे शास्त्रनि में लिखियल आहे, कई संतनि महात्माउनि जी कथा भक्तमाल में ईंदी आहे कि जेसि ताईं ॿिए जे पेट में कुझु विझंदा कोन खाइण जे लाइ, तेसि ताईं पाण न खाईंदा। अहिड़ा अहिड़ा दरवेश, अहिड़ा अहिड़ा महात्मा। हिकिड़े ब्राह्मण जो नियम हो कि, हिकिड़े भक्त जो नियम हो कि जेसि ताईं कंहिंखे भोजन न कराए पाण न खाईंदो। नियम हलंदो आयो हलंदो आयो हलंदो आयो, 10 साल 20 साल 25 साल 30 साल। हिकु ॾींहुं भॻवानु परीक्षा वरिती, सॼो ॾींहुं कोई अतिथि नज़र न आयो, कोई नज़र ई न आयो जंहिंखे रोटी खाराए। कोई महिमान हुजे, कोई ग़रीब हुजे, कोई याचक हुजे, या ब्राह्मण देवता बि नज़र न आया त कंहिंखे भोजन उन्हनि खे हिकु गिरहो खाराए त पाण खाए। त उन वीचारे सॼो ॾींहुं भोजन न कयो। ॿियो ॾींहुं थियो, ॿियो ॾींहुं बि कोई न आयो, ॿियो ॾींहुं बि भोजन न कयूं। शरीर गरंदो वञे। टियों ॾींहुं थियो, भोजन ठाहिनि था पर वीचारा खाई नथा सघनि। टियों ॾींहुं बि जॾहिं ठाहियूं और कोई न आयो, बुख ते रहिया। पोइ परीक्षा वठण जे लाइ भॻवानु पाण आया। चओ हरे राम। भॻवानु अची करे पोइ उनजो प्रेम भाव ॾिसी करे ख़ुदि उनजो भोजन स्वीकार कयो। ऐं जीअं भॻवानु भोजन खाधो, पोइ उनखे भॻवानु साक्षात दर्शन ॾिनो। साक्षात दर्शन ॾेई करे ऐं उनखे कृतार्थ कयो त मां तुंहिंजे इन अतिथि सेवा खां प्रसन्न आहियां। एतिरे में कि ॿियनि खे तूं भोजन कराए बिना कॾहिं न खाधो आहे। अॼु तूं परीक्षा में 3 ॾींहं बुख ते वेठो आहे, अॼु 4थो ॾींहुं थी वियो आहे। भॻवानु कृपा कई। चओ हरे राम, हरे कृष्ण। ताका जस त्रिभुवन प्रगटायो, जाय विष्णु वैकुंठ लगायो। ताकि अंश देव लय गए, 3 लोक महरोपत भये। जॾहिं वृंदा जे तत्व में जॾहिं हे प्रकट थिया, अलॻि अलॻि बीज आंवलो प्रकट थियो। तुलसी माता जॾहिं वृंदा में प्रकट थी त भॻवानु नारायण जो जेको दुख हुयो उहो दूर थियो, विरह दूर थी ऐं प्रसन्न चित थिया, आनंद छाइजी वियो। तॾहिं देवताउनि मिली करे उहे 3 बिज जेके हा 3 लोकनि में लॻाया। तॾहिं धरतीअ खे इहो देवलोक जो असांखे उपहार मिलियो आहे। आंवलो अलौकिक फल आहे, तुलसी अलौकिक आहे। चओ हरे राम। कमल जो गुल अलौकिक आहे। कमल जो गुल काथों प्रकट थियो? भगवान जे नाभीअ में। चओ जय श्री कृष्ण। कृष्ण कहे सतभामा जोग, तुलसी उपजी इसी संजोग। भगवान श्याम सुंदर चवनि था सत्यभामा तूं पुछ कि तुलसी कीअं प्रकट थी। इन जोग सां संयोग थियो, तुलसी जी प्रकट थी। अति प्रीतम यह मेरी जानो, सत कर इनकी उत्पत्ति मानो। तुलसी मूंखे ॾाढी ॾाढी प्यारी आहे, इहा उत्पत्ति सच्ची आहे। चओ जय श्री कृष्ण। जिस घर तुलसी कियो निवास, तहाँ सदा लक्ष्मी का वास। जाते तुलसी आहे उते लक्ष्मी आहे। जाते तुलसी माता जा वृक्ष वृंदा आहे, उते ई लक्ष्मी याने भगवान जी भक्ति, लक्ष्मी याने समृद्धि रूप में उते माता निवास कंदी आहे। तुलसी बन की पालना करे, कोट पितर ताके सब तरे। ओहो, तुलसीअ जो कोई बन त लॻाए घर में। हाँ,
बागवानी जो शौक़ु हूंदो आहे न, कई गुलनि जा लॻाईंदा आहिनि, सब्जीअ जा लॻाईंदा आहिनि, बगीचो ठाहे छॾींदा आहिनि। भॻवानु चवनि था अगरि इन तरह सां कोई तुलसीअ जो बगीचो ठाहे, 25-50 अलॻि अलॻि वृक्ष लॻल हुजनि, पुष्प चढ़ियल हुजनि, भॻवान जो विग्रह हुजे, रोज़ एतिरी तुलसी पत्र पंहिंजो पाण ई बिना तोड़े किरनि की मालाऊं ठही वञनि, त छा थींदो प्रभु, छा थींदो? चवनि था कोटि विप्र, माफ़ कयो, करोड़े उन जा पित्र, कोटि पित्र उन जा तरी वेंदा आहिनि, करोड़े पित्र मोक्ष पाए वठंदा आहिनि, 100,000 लख न करोड़े। बोलो तुलसी जी महारानी की। तुलसी नाम जो मुखों उचारे, सो जन विष्णु लोक पगधारे। जेको चए तो हरे तुलसी हरे तुलसी, जय जय तुलसी माता, तुलसी माता, जय जय तुलसी माता। तुलसी माता। वो सिधो वैकुंठ लोक तो पहुचे, भवसागर जे पार तो हली वञे। रोज गाईंदा कयो भाई, पंहिंजे घर में जल चाढ़े करे आरती उतारे, आरती न ॿारियो काई ॻाल्हि न आहे, अगरि नथी पुॼे त मुख सां त इहा आरती गाईंदा कयो। तुलसी माता कृष्ण की प्यारी, तुलसी माता कृष्ण की प्यारी, पापन जी आहे कटिण वारी, पापन जी आहे कटन वारी। जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता। सनकादिक शिव ब्रह्मा ध्यायो, सनकादिक शिव ब्रह्मा ध्यायो, मुख्य पदवी अमरा फल पायो, मुख्य पदवी अमरा फल पायो। जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता। धनु राम राम की प्यारी, धनु राम राम की प्यारी। वंदो तो ही सकल नर नारी, वंदो तो ही सकल नर नारी। जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता। जय जय तुलसी माता। हाँ हाँ, ये आरती तव्हांखे मोकिली बि अथऊं व्हाट्सअप ते, किताब में लिखियल बि अथव, तव्हां फोटो बि खीचे था सघो। व्हाट्सअप ते तव्हांखे सेवादारी मोकिले बि छॾींदा, अॼु फोटो खीचे करे, ठीकु आहे न, तुलसी माता मां फोटो खीचे व्हाट्सअप में अची वेंदो। रोज़ गायो, मानसिक गायो, 1 मिंट लॻंदो। जीअं कार्तिक कथा में अचो त किताब खोलण जी ज़रूरत ई न पए। इहे सभु मौलिक असांखे मौखिक यादि हुजणु खपनि। इहे अनमोल हीरा मोती। हनुमान चालीसा यादि हुजे, कुझु गुरबानी यादि हुजे, रहरास साहिब यादि हुजे, भागवत जा 8-10 श्लोक त यादि हुजनि, 5 श्लोक त यादि हुजनि, रामायण जा कुझु दोहरा चौपाई यादि हुजनि, चओ जय श्री कृष्ण। गीता जा 5 श्लोक यादि कोन्हनि, मुस्लमान घर में पैदा थींदा अहिड़ा माण्हू जंहिंखे पंहिंजे धर्म सां एतिरो प्रेम कोन्हे, 1 श्लोक यादि कोन्हे, मुख मां राम राम नथो निकिरे, तुलसी दल कोन्हे घर में, गंगा जल कोन्हे, भॻवान जे मंदिर महीनो गुज़री था वञनि, उन्हनि खे वरी हिंदू धर्म में कॾहिं जनम न मिलंदो। या त पशु पक्षी या त सिधो विधर्मियुनि जे घर उहे पैदा थींदा आहिनि। तॾहिं बार 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 असां चवंदा आहियूं त जेके सत्संग ते अचनि था उहे भागनि वारा, उहे करोड़पति अरबपतियुनि खां बि वधीक दौलत हिते सत्संग जी पाए था वञनि, उन्हनि जो वार विंगो न थींदो। भागनि वारा आहियूं असां जो असांखे इहा राह थी मिले भॻवान जी भक्तीअ जी, प्रेम जी, करुणा जी। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। सोचो आहे त वनस्पति रूप में तुलसी माता, पत्र ई त आहे, भॻवान जो छा बिगड़ंदो, जा कहिड़ो संतनि महात्माउनि जो सतगुरनि जो कोई हानि लाभ आहे? न, असांजी आत्मा जो लाभ आहे। छा मिलंदो? चओ जय श्री कृष्ण। खूब भक्ति करे वठो। ये सरल साधन भगवान जीव जे उद्धार जे लाइ ठाहिया आहिनि कि जेके वॾा वॾा तप जप नथा करे सघनि वीचारा, उहे छा कनि? उहे सरल भक्ति कनि। श्रद्धा खपे।
श्रद्धा विश्वास खपे। चओ जय श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भक्तमाल में कथा ईंदी आहे, हिकिड़ो भक्त हुयो वैष्णव, उन तुलसीअ जो बगीचो लॻायो, एॾी मालाऊं ठाहींदो, रोज मालाऊं ठाहे, ऐं 20 किलोमीटर ॾह ईअं कुझु परते हुयो मंदिर भॻवान जो, उते गोविंद भॻवान जे मंदिर ते वञी करे चाढ़ींदो। उमिरि गुज़री वई, हाणे शरीर हले कोन थो, 80 साल जी उमिरि थी वई। तुलसी पत्र अर्पण कंदे, माला चाढ़ींदे शरीर ठीक सां नथो हले, त हिकु ॾींहुं जॾहिं तुलसी मालाऊं खणी करे भॻवान जे मंदिर में चाढ़ियईं, त भॻवान जे विग्रह मां आवाज़ आई त बाबा जी, ओ बाबा जी, तव्हांखे अचण जी ज़रूरत कोन्हे, तव्हांजी सेवा सां मां राज़ी आहियां, जीवन भर तव्हां सेवा कई आहे, शरीर तव्हांजो नथो हले, हाणे घर में ई भक्ति कयो, उते ई मूंखे तुलसी अर्पण कजो। सोचे पियो भॻवान था ॻाल्हाइनि जा, मुंहिंजे अंदरूं आवाज़ थी अचे जा, ईअं मूंखे वहम थो थिए। लेकिन ॿिए ॾींहुं वरी आख़िर शरीर मां कमु कढी ज़बरदस्ती तुलसी माला ठाही, ऐं जीअं हलणु लॻो त साक्षात भॻवानु कृष्ण उनजे घर में ई प्रकट थी विया। चयूं तव्हां चयोमांव न अचिजो मूं वटि, मना जो कयोमांव हिते ई वठंदुमि तव्हांखां, हाणे हिते ई मूंखे माला अर्पण कंदा कयो। भॻवानु उते ई बीह करे साक्षात उनजी माला स्वीकार कई। बोलो भक्त वत्सल भगवान की। त उन तुलसी माता जी सेवा जे द्वारा जीते जी भॻवान जो दर्शन कयो ऐं वैकुंठ बि प्राप्त कयो, केवल तुलसी सेवा सां, केवल गौ सेवा सां। हिकिड़े भक्त भॻवान जो गौ माता जे अंदरि ई श्री कृष्ण जो दर्शन कयो, बाल गोविंद जो। गौ माता जे पेट में उनखे साक्षात भॻवान नज़र आया। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। त हे सभु कोई हिनमहिल न आहे, युगनि युगनि जी भक्ति आहे। साक्षात भगवान ही इन्हनि में समायल आहिनि। चओ हरे राम। तुलसी वृक्ष न जानिए, तुलसी वृक्ष न जानिए, गाय न मानिए ढोर, गाय न मानिए ढोर, विप्र न मानुष जानिए, विप्र न मानुष जानिए, ये तीनों नंद किशोर, ये तीनों नंद किशोर। तुलसी श्री कृष्ण है, गौ माता श्री कृष्ण है, ब्राह्मण देवता श्री कृष्ण जो रूप आहिनि। इन्हनि खे इन रूप में न सम्झो, वृक्ष न सम्झो, वृक्ष जे रूप में। हनुमान जी बानर जे रूप में त छा बंदर थी विया छा? न न न, हनुमान जी शंकर सुवन केसरी नंदन, साक्षात देव आहिनि, भगवान आहिनि। इन भाव सां भक्ति कजे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। मंजरी संग जो प्रभु पहचाड़े, तिनको कभी अकाल न मारे। मंजरी सुंदर सुंदर कोमल किसले खड़ी करे तुलसी पत्र जेको भगवान जे चरणनि में चाड़े तो, उनखे कॾहिं बि असमय मृत्यु न थींदी आहे, अकाल मृत्यु न थींदी आहे। चओ हरे राम। उर कर शीस श्रवण में धरे, किए पाप तिह तुलसी हे रे। मस्तक जेको रखी तो छॾे भगवान जे चरणनि में, तुलसी माता जे चरणनि में, उन जा पित्र भी वैकुंठ था हली वञनि। तुलसी के डिगवे प्रजिमावे, सो भोजन हरि कर में पावे। वाह वाह। चवनि था तुलसी वृक्ष जे साम्हूं कंहिं ब्राह्मण खे भोजन करायो, छा थींदो? चवनि था उहो भोजन भगवान ईअं कर में वठंदा आहिनि, हथ में खणी करे खाईंदा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी। हथ में खणी करे उहो भोजन पंहिंजे मुख में भगवान विझंदा आहिनि। तुलसी अस्तुत कहाँ बखानो, तुलसी महातम मैं ही जानो। भगवान कृष्ण चवनि था हे सत्यभामा, केतिरी महिमा मां तोखे तुलसीअ जी ॿुधायां, तुलसीअ जी असली महिमा त बसि मां ही ॼाणंदो आहियां। भगवान ही सार रूप में तुलसी जी महिमा समझनि था। जो तुलसी डिगले पन देवे, सो जन मुखत पदारथ लेवे। तुलसी माता जे साम्हूं कोई सुंदर लेप लगाए चंदन जो गोबर जो, उनखे धर्म अर्थ काम मोक्ष चारई पदार्थ मिली था वञनि। चओ हरे राम। जल्दी ये सब पातक टारे, आप तरे और पित्र उधारे। हरे राम हरे कृष्ण
जल जण साईं सभई पाप नास थी वेंदा आहिनि, पंहिंजो त उद्धार कंदो आहे, पंहिंजे पितरनि जो बि उद्धार कंदो आहे। बार बार ध्यानु ॾिजो, पितरनि जी ॻाल्हि थी अचेव, पंहिंजे ॾाॾे परॾाॾे वॾनि ते भाई थोरी दया कयो, करुणा कयो, उन्हनि जो उद्धार कयो। केरु? जेके कॾहिं तुलसीअ ते जल न चाढ़ींदा आहिनि, उहे कृपा कयो, जल चाढ़ियो। तव्हांजो छा थो वञे, थोरो सो जल ई त वेंदो। भॻवानु कृष्ण जे वचननि ते त भरोसो कयो। मूंखे नथो लॻे तव्हां मूं कोई अहिड़ा हूंदा जेके जल न चाढ़ींदा हूंदा, हा न? आहिनि छा कोई जेके जल कॾहिं न चाढ़ींदा आहिनि तुलसी माता खे? चाढ़ींदा आहियो? सभु चाढ़ींदा आहियो? केरु केरु चाढ़ींदा आहिनि उहे हथ मथे कयो। ठीक सां? ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। मान लो कोई न चाढ़ींदो आहे तव्हां मूं, त दया करे अॼु खां ई श्री गणेश कजो। शुभ पावन बारस जो ॾींहुं अथव, आर्तवार ॾींहुं जल न चाढ़बो अथव। सभु संगत पुछंदी आहे थोरी सी तुलसी माता जी जानकारी। ठीकु आहे? हरि बोल, हरि बोल, बोलो श्री तुलसी माता की, वृंदा विपिन बांके बिहारी लाल भगवान की जय। तुलसी माता ते रोज जल चाढ़ियो, आर्तवार ॾींहुं जल न चाढ़ियो। ठीकु आहे? तुलसी माता जा पत्र हूंदा आहिनि जेके, उहे असां तोड़ींदा आहियूं। उन में यथाशक्ति ध्यानु ॾियो, जेतिरो थी सघे। अगरि तुलसी माता जो कोई पत्र हेठि किरियल आहे, उहो तव्हां खणी था सघो। किरियल पत्र बि शास्त्रनि में लिखियलु आहे, पदम पुराण में लिखियलु आहे, धोई करे तव्हां भॻवान ते चाढ़े था सघो। तुलसी माता एॾी पवित्र आहे। किरियल पत्र बि चढ़ाईंदो कंहिं ते, परम तत्व श्री कृष्ण, उहो बि धोई करे भॻवान ते चाढ़े था सघो। तुलसी पत्र अगरि वधीक थिया आहिनि, रखी बि छॾींदो फ्रिज में, उहे बासी न थींदा आहिनि। ॿिए ॾींहुं बि तव्हां उपयोग करे था सघो। ॿी ॻाल्हि, तुलसी पत्र जीअं वठिणो आहे असांखे, तुरंत तोड़ण न हली वञो। जल चाढ़ियो, थोरो सो सहलायो। कई वॾा वॾा वृक्ष हूंदा, 2-3 हूंदा, त ईअं ई पत्र मिली वेंदा आहिनि। न त सहलाइण सां, जल चाढ़ण सां पत्र टुटी पवंदा आहिनि। इहो तरीक़ो सही आहे। चओ जय श्री कृष्ण। और तॾहिं बि तुलसी पत्र नथो मिले त पोइ छा कजे? त चयूं पोइ आज्ञा वठी करे तोड़बो आहे। त हे तुलसी महारानी, मां तव्हांजा कुझु पत्र खणा, मूंखे आज्ञा ॾियो, मां बांके बिहारी भॻवान जे चरणनि ते तव्हांखे वठी हलंदुमि। तुलसी माता बि प्रसन्न थींदी आहे कि मुंहिंजो एॾो सर्वश्रेष्ठ उपयोग आहे। ऐं इहो तरीक़ो आहे तुलसी पत्र खणण जो। चओ हरे राम। उमास ते प्रत्यक्ष तुलसी पत्र न तोड़बो आहे। 11 ते ज़रूर तुलसी पत्र चढ़ाइजे भॻवान ते, पर 12 ते यानी अॼु तोड़बो न आहे पत्र। ध्यानु रखिजो, 12 ॾींहुं तुलसी पत्र तोड़बो न आहे। चओ जय श्री कृष्ण। इन खां बि ज़रूरी ॻाल्हि, ॾाढी ज़रूरी ॻाल्हि, पदम पुराण में लिखियलु आहे कि जेको कोई प्राणी गुज़ारे वेंदो आहे, उन जे शरीर ते, सभिनी अंगनि ते, सॼे शरीर ते, छातीअ ते, मुंहं ते, अखियुनि ते तुलसी काष्ठ रखिजे। काष्ठ यानी लकड़ी। तुलसी माता जेकी सूक्ष्म थी वेंदी आहे, हा न, सुकी वेंदी आहे, उहा लकड़ी ॾाढी ॾाढी उपयोगी अथव, ॾाढी उपयोगी। उहा माण्हू तालाब में फिटी करे छॾींदा आहिनि, विसर्जन कंदा आहिनि। रखी छॾियो। ख़ासि करे इहा ॻाल्हि समाज सेवा करण वारा ध्यानु ॾियो भाई, विशेष ध्यानु ॾियो। उहो तुलसी काष्ठ संभाले रखो, ॾाढो क़ीमती अथव। कोई माण्हू गुज़ारियो आहे, उनजे शरीर ते उहो तुलसी काष्ठ लॻो, मथां लकड़ियूं रखी छॾियो, उनजो संस्कार थियो। पापीअ खां पापी माण्हू यमदूतनि खे ताक़त न आहे उनखे नरक वठी वञनि। केवल तुलसीअ जी लकड़ी रखण सां उनजी सदगति थींदी आहे। नरक न वेंदा, गंदी जोड़ियुनि में न वेंदा, स्वर्ग वेंदा, वरी भली मनुष्य जे चोले में अचनि। चओ हरे राम। इन तरह सां तुलसीअ जे लकड़ीअ सां भॻवान ते ॾीओ बि ठाहिबो आहे, उन सां बाती ठाहे करे बि ॿरंदी आहे। कई तरीक़ा आहिनि शुद्ध गिह में ठाहे करे। लेकिन तुलसी काष्ठ अंतिम समय प्राणीअ सां ज़रूरु हुजणु खपे। चओ जय श्री कृष्ण। तुलसी पत्र हुजणु खपे मुख में। त इहो सभु तॾहिं थींदो जॾहिं हिक खां वधीक पौधा लॻंदा। समाज सेवी लकड़ियूं इकट्ठी कनि, सेवादारी लकड़ियूं इकट्ठी कनि, ताकी अंतिम समय बिल्कुलु जेको बि प्राणी आहे उनजी सदगति थिए। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि, जय श्री कृष्ण। ॿी ॻाल्हि ध्यानु ॾियण वारी, तुलसी माता ते सुबुह जो सनानु करे तव्हां पत्र चाढ़ियो, ठीकु आहे। उहो पत्र काॾे वेंदो? हाणे हेॾा पत्र चाढ़ींदा आहिनि, उहो प्रसाद रूप में वठिबो आहे, हा न। ॿिए ॾींहुं प्रसाद वारो तुलसी पत्र तव्हां वठो, वरी नओं किसले ताज़ो नवीन पत्र भॻवान जे चरणनि ते चाढ़ियो। या राति जो बि चाहियो त उहो पत्र तव्हां जल सां वठी था सघो।
तुलसी पत्र वठणु जेको रेगुलर वठे तो नियमित, उनखे कॾहिं कैंसर न थींदी। कई बीमारियूं टलिजी वेंदियूं। मेडिकल साइंस त हाणे पहुती आहे, अञा कुझु ॻाल्हियूं उन्हनि नोट कयूं कि तुलसीअ में हे फ़ाइदा आहिनि। हज़ारे दवाऊं थी ठहनि, महांगी महांगी दवाऊं तुलसी माता में। तुलसी सर्वत्र उपलब्ध आहे। चो हरे राम हरे कृष्ण। त हिकु त ठाकुर जी जे चरणनि में तुलसी पत्र चढ़ियल, उहो रोज़ प्रसाद रूप में वठो। केॾी सरल आहे, घणी 2 मिंटनि जो कमु आहे। इहो कमु रोज़ कयो भाई। अगरि शरीर में तुलसी पत्र हुजे ऐं प्राण निकिरी वञनि, सिधी सिधी सदगति आहे, उनजी दुर्गति न थींदी। यादि रखिजो। इन करे रोज़ गंगा जल तुलसी पत्र असांखे वठणु खपे। गंगा जल हमेशह घर में हुजे, उहो मटके में मिलाए छॾियो हिकु ढकन, रोज़ गंगा जल जे अमृत जो लाभ मिलंदो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। अहिड़ी तुलसी माता जी महिमा आहे। महिरबानी करे इन जो ज़रूर ज़रूर लाभ वठो। बोलो तुलसी जी महारानी की। तुलसी के हैं बहुत फल, एक मुख कहे न जाए। अनेक अनेक लाभ हैं तुलसी माता जा, हिक मुख में चया नथा वञनि। पुन फल धात्री विरख का, आत्म राम सुनाए। हाणे आंवले जे बारे सतगुरु असांखे ॿुधाए रहिया आहिनि। धात्री विरख विष्ण का प्यारा जानिए, अति उत्तम सब तरते प्रगट बखानिए। श्राद्ध कर्म जो धात्री छाया मह करे, कोट पितर जो ताहि मुकत मह पग धरे। चवनि था भगवान श्री विष्णुअ खे आंवलो ॾाढो प्यारो आहे। ऐं आंवले जो जेको वृक्ष आहे, उन जे हेठों कोई पितरनि जी क्रिया करे, वॾनि जी, उन जा जेके बि अर्घ्य थींदा आहिनि, पिंड थींदा आहिनि, आदिक क्रियाऊं जेके थींदियूं आहिनि पितरनि जे उद्धार जे लाइ, उहे आंवले जे वृक्ष जे हेठों कयव त केवल उते क्रिया करण सां ई उन जा पित्र सदगति पाए वठंदा आहिनि, श्री विष्णु लोक में वेंदा आहिनि। अहिड़ी महिमा आहे। चओ हरे राम। धात्री तुलसी मृत का, जल डारे स्नान। स्नान करे त आंवले ऐं तुलसी जो जल विझे, यानी जल में थोरो सो आंवलो तुलसी मिलाए, वो मिश्रित जल थियो। कोट जन्म के पाप सब, एक पल में खै जान। आंवलो ऐं तुलसी जल में मिलाए करे स्नान करण सां करोड़नि करोड़नि जन्मनि जा पाप क्षण में नाश थी वेंदा आहिनि। इहा महिमा आहे। चओ हरे राम। तुलसी धात्री डिग जो दीप जलाव है। तुलसी माता जे आंवले जे साम्हूं जेको ॾीओ तो ॿारे, जीवन मुक्त पदार्थ सो जन पाव है। जीवन मुक्त यानी मुक्ति जो वो महान पदार्थ पाए तो वठे। धात्री तुलसी समेत हरि पह जो धरे। आंवला ऐं तुलसी ॿई जेको मिलाए करे भगवान जे चरणनि में चढ़ाए तो, बदन ताहि का निरख जम कंकर डरे। उन खे ॾिसी करे जम जा दूत भयभीत था थियनि कि भैया हे तुलसी आंवलो ॿिन्ही जी सेवा करण वारो आहे। भगवान वासुदेव ते उन जे साम्हूं अचण में यमदूत पाण भउ कंदा आहिनि। हे वचन ॿुधो था तव्हां भगवान कृष्ण जा। तुलसी धात्री विरख में हरि का वासा होए। छाजे करे? छो जो भगवान कृष्ण तुलसीअ में आंवले में खुद समाइजी विया आहिनि। बोलो भक्त वत्सल हे हरि हरे कृष्ण हरे नारायण। जो इनकी सेवा करे हरि पद पावे सोए। इन करे जेको इन्हनि जी सेवा कंदो उहो भगवान श्री कृष्ण खे ई पाईंदो। धात्री तुलसी उत्पत होई, आत्म राम सुनाई सोई। हाणे कीअं आंवलो प्रकट थियो, कीअं तुलसी माता प्रकट थी, इहा कथा सतगुरनि असांखे ॿुधाई। एकादशी महात्म में तव्हां ॿुधंदा आहियो, आमल की एकादशी महात्म, उन में बि कथा ईंदी आहे कि उन में आंवलो जेको हुयो कीअं प्रकट थियो। त जेके सप्त ऋषि आदि ईंदा आहिनि, जॾहिं सृष्टिअ जी रचना थींदी आहे, प्रलय थींदी आहे, हिकिड़ी महाप्रलय थींदी आहे। महाप्रलय खां पोइ वरी भगवान सृष्टिअ जी रचना कंदा आहिनि। त सभिनि खां पहिरियों कुझु ऋषि
जेके सप्तऋषि आदि तव्हां ॾिसंदा आहियो उहे हूंदा आहिनि, हा न। उहे अजर अमर ठाहे छॾिया भॻवानु। पुलह कृतु अंगीरा मरीच वशिष्ठ आदि जेके आहिनि उन्हनि हिकु बार ॾिठो त हे आंवले जो वृक्ष काॾों अची वियो। अरे हे त पिछलो जॾहिं असां सृष्टि क्रम हुयो त उन में हे वृक्ष न हुयो, हे पिपल जो हुयो, ॿिया हुया, लेकिन आंवले जो काॾों अची वियो। तॾहिं आकाशवाणी थी, भगवान श्री विष्णु ॿुधायो कि मूं मां ई प्रकट थियो आहे कि हिकु बार भगवान पंहिंजे मुख मां रस कढियो। जीअं भगवान जो रसायन हेठि धरतीअ ते किरियो मुख मां, त उन मां आंवलो प्रकट थियो। चओ हरे राम। भरम न कंदा कयो। कई बार अलॻि अलॻि कथा में तव्हांखे भेद मिलंदो, हा न। त उहो छाजे करे आहे? सृष्टि क्रम जे करे। हर बार सृष्टि महाप्रलय थींदी आहे, वरी सृष्टिअ जी रचना थींदी आहे, त बार बार जेके उहो प्राकट्य थींदो आहे ऐं लीलाऊं थींदियूं आहिनि भॻवान जूं, कुझु न कुझु उन में अंतर बि थींदो आहे। सिम टू सिम छो कनि भॻवान? कोई न कोई फ़र्क़ु बि ईंदो आहे। त सृष्टि क्रम सां इहो भेद बि थींदो आहे। देवी भागवत महापुराण पढ़ंदो त अंबे माता रचना कई आहे, शिव पुराण पढ़ो त शिव जी रचना कई आहे, भागवत महापुराण पढ़ो त भगवान वासुदेव कई आहे। त छा इहो ग़लति लिखियलु आहे? न न, ब्रह्म ज्ञान सां ॾिसंदो त वासुदेव सर्वम, ठीकु आहे। सभु अंबे माता बि श्री कृष्ण आहे, शिव जी बि श्री कृष्ण आहिनि, ब्रह्मा जी बि श्री कृष्ण आहिनि, सभु कुझु वासुदेव आहे। ऐं अगरि न ॿाहिरी दृष्टि सां बि ॾिसंदो त कल्प भेद थींदो आहे। कल्प थियो, महाप्रलय थी, वरी सृष्टि जी रचना थी, त कॾहिं भगवान अंबे माता जे रूप में रचना कई, कॾहिं शिवजी जे रूप में बि रचना करे छॾी, हा न। कॾहिं बि भेद पैदा न कंदा कयो। सम्झ त असांजी घटि आहे और शंका कंदा आहियूं, पुछी वठो कंहिंखो। सभु भगवान जी अमोघ अनंत सची लीलाऊं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे, जय श्री कृष्ण, ओम राधे श्याम, ओम सीताराम। भाई शाबस आहे। सात संगत खे राति भर जेके जाॻिया आहिनि 12 बजे 1-2 बजे तव्हां सुम्हिया हूंदव, वरी पहुता आहियो, सच मञो त इहो तव्हांखे तपस्या जो ई लाभ मिलंदो, उन खां घटि न मिलंदो। भगवान जी साक्षात कृपा थींदी। चओ जय श्री कृष्ण। अकी आई रही क्या? कल एकादशी में आई रही, आखिरी तक बैठी रही, तो यूनिफॉर्म पहनी है, फिर स्कूल भी जाएगी, तो वहां झूठा तो नहीं आएगा, खराटे तो नहीं बजेंगे। शाबस आहे। ॿारनि खे शाबस आहे, ताड़ियूं वॼायो ॿारनि जे उत्साह खे। हाँ, ये गुड़िया असांजे हरीश मलघानी जी न्याणी, धन्य ये माता पिता जिन अहिड़ा संस्कार ॾिना आहिनि कि ॾिसो राति भर ॿार जाॻे आहिनि एकादशी में, सुबुह जो वरी कार्तिक कथा में असां बि वञी किरंदासीं त पोइ पतो आहे कि पोइ 3 घंटा पोइ अखियूं खुलनि या 6 घंटा पोइ पतो न आहे। चओ हरे राम। लेकिन हे वीचारा वञी करे वरी पढ़ाई कंदा, मानसिक ताक़त लॻंदी आहे, मज़ाक न आहे। वरी इन्हनि खे स्कूल बि 8-8 घंटा था विहारनि। चओ हरे राम। त कुझु त श्रद्धा आहे मन में, कोई न कोई लगन आहे, प्रेम आहे, भाव आहे। त इहा बलहारी आहे कि माता पिता खे बि धन्यवाद आहे। ये न्याणी निमाणी ये कथा बि ॾाढी बढ़िया ॿुधाईंदी अथव, हा न। ॾाढी सुंदर कथाऊं। आख़िरी कथा हिननि ॿुधाई भोला ऐं जज साहब वारी कथा, हा न। ॾाढी प्यारी कथा कि राम जी पंहिंजे भक्त जे लाइ अदालत में गवाही ॼणाईंदा आहिनि, हा न। यही कथा थी न। रघुनाथ जी हाजिर हो, हाजिर हो, हाजिर हो, ऐसे 3 नारे जो लगाए हैं, तो चाल अटपटी एक वृद्ध की झुकी सी देह, दुपट्टी फटी सी शीस बांधे धर धाए हैं, हाथ माए लिए छड़ी तुलसी की ही माल, माथे पे रोरी चारू चंदन चढ़ाए हैं, साहब के सामने विनीत चपरासी साथ आज रघुनाथ जी गवाह बन आए हैं। यानी अदालत में भगवान साहब, जज साहब, अरे भाई साहब भगवान जे लाइ साहब थोड़ी आहे, लेकिन भगवान लीला कंदा आहिनि त परफेक्शन, बिल्कुलु परफेक्ट। उहा ई मजाल आहे। ब्रह्मा जी चक्कर खाई वञनि, कंहिंजे माईअ जे लाल खे ताक़त आहे, अहिड़े अनंत महानायक मां कोई मीन मेख कढे। ईअं भगवान रूप धारण करे आया कि जज साहब सम्झनि था वाकई त ॾाढो ग़रीब आहे, भोलो भालो आहे, हीअ सची गवाही ॾींदो।
हाँ आ जेको कपटी सेठ हुयो उहो चक्कर में खाइजी वियो, हे काॾों अची वियो, हे त हुयो ई कोन जेॾी महिल मां बेईमानी कई। आ जेको भक्त हो जंहिंजे लाइ आया उहो भोलो त वीचारो प्रेम जे समाधीअ में, उहो त ॻाल्हाइण जी अवस्था में ई न रहियो, झर झर आंसू वहंदा था वञनि, संभाले मुश्किल सां बीठो रहियो। तॾहिं भॻवानु अची अहिड़ी गवाही ॾिनी कि सेठ जी दंडित कया विया ऐं भोलो भरी थी वियो। तॾहिं जज साहब खे जॾहिं पतो पियो त गवाह ॿियो कोई न हो, साक्षात हे रघुनाथ भॻवानु हा, त उहे बि अनोखा भक्त बणिजी विया। हाणे 40-45 साल पहिरियों उन्हनि जो दर्शन थींदो वृंदावन में, चवंदा जज साहब आ गए, चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी अद्भुत लीलाऊं भॻवानु हाणे बि करे रहिया आहिनि, ॾिसो हाणे बि करे रहिया आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि भाई हरि दुर्लभ नहीं जगत में, हरि दुर्लभ नहीं जगत में, हरि जन दुर्लभ होए, हरि जन दुर्लभ होए। भगवान मिलण कठिन न आहे, भगवान जो भक्त मिलण कठिन आहे। आहा अहिड़ा भक्त हुजनि। सेवादारी भाई आवाज जो 5 बार प्रेम सां चओ जय श्री कृष्ण। वाह हा सात संगत जी राम राम वठो भाई जी। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण चवण में 10 अश्वमेध यज्ञ जो लाभ। एक बार केवल कोई चए छा जय श्री कृष्ण। 10 अश्वमेध यज्ञ। एक अश्वमेध यज्ञ कॾहिं थींदो आहे? घणनि ॾींहंनि में थींदो आहे? 365 यानी 1 साल में। ये ॻाल्हियूं त तव्हांखे रटिजी वञणु खपनि। चओ हरे राम हरे राम हे हरि हरे नारायण हरे नारायण। कयो भाई बाबा जन सां मिली प्रेम सां हरि गुण गायो कीर्तन कयो। गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय ओ राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि हाँ गोविंद जय जय गोपाल जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय संतों की जय जय भक्तों की जय जय संतों की जय जय भक्तों की जय जय अरे मोर मुकुट मुरली वाले की जय जय हाँ मोर मुकुट मुरली वाले की जय जय हाँ गोविंद जय जय गोपाल जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय हाँ गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय हाँ गोविंद जय जय गोपाल जय जय राधे 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 जय राधे
राधे राधे राधे राधे राधे जय राधे 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 जय राधे 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 ओ प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा 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 हाँ प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा 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 जय राधे 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 जय जय राधे राधे ओ जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी ओ जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी 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 ओ जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी ओ जय जय राधा रानी जय जय राधा रानी ओ जय जय महारानी जय जय महारानी जय जय राधा रानी जय जय राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी हाँ जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी बोलो राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम श्री राधे 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 श्याम श्री राधे राधे श्याम राधे 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 बोलो वृंदावन हरलाल की जय। श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरे कृष्णा। आज की प्रसाद सेवा रमेश लाल आडवाणी जया आडवाणी परिवार प्रभु कृपा कयो। आडवाणी परिवार सुख शांति समृद्धि जो अड्डो ठायो, नाम भक्ति जो दान अन्नपूर्णा माता जे प्रसाद मो सेवा हली रही उहे भंडार भरपूर हुजन। हरे राम हरे कृष्ण हे हरि। अज दीनानी परिवार में दरबार जा सेवादारी नानक राम दीनानी वेट्स जया दीनानी इन्हनि जी 32nd 32 सालगिरह तो विवाह जी भाई आशीर्वाद जो ताड़ियों वजाए है ना। हाँ अनुभव तो थियो 32 साले में पोइ भी खीर खंड थी रहन। खूब भगवान जी भक्ति अचे, आनंद अचे, कृपा अचे, ॾाढा सुंदर वचन अचो, समाजिक संदेश ऐं हिकिड़ो ॾाढो प्यारो संदेश साधना संबंधी। ध्यान ॾिजो। 3 मित्र थे, ज्ञान धन और विश्वास। तीनों अच्छे दोस्त थे, तीनों में बड़ा प्यार था। एक वक्त आया जब तीनों को बिछड़ना पड़ा। तीनों ने आपस में कहा हम कहाँ मिलेंगे। धन तुम कहाँ मिलोगे? धन ने कहा मैं तो अमीरों के पास मिलूंगा। ज्ञान तुम कहाँ मिलोगे? तो ज्ञान ने कहा कि मैं सत्संग में मिलूंगा, मंदिर में मिलूंगा, भगवान की कथा में मिलूंगा। और जब विश्वास से पूछा कि तुम कहाँ मिलोगे तो रोने लगा। अरे भाई तुम रो क्यों रहे हो? तुम बताओ ना, अगली बार तुम कहाँ मिलोगे
तो विश्वास ने कहा, एक बार अगर मैं चला जाता हूं तो फिर दोबारा मैं कभी नहीं मिलता हूं। यानी रहीमन धागा प्रेम का ना तोड़ो खिचकाए, टूटे से फिर ना जुड़े, जुड़े तो गांठ पड़ जाए। एक बार कैसा विश्वासघात थियो, विश्वास हलियो तो पोइ वरी औपचारिकता हूंदी आहे, उहो विश्वास न हूंदो आहे। इन करे भाई विश्वासघात कॾहिं कंहिंजो न कजे, कंहिंजो विश्वास भरोसो न तोड़जे। ओतिरो ई ॻाल्हायो जेतिरो करे था सघो। ईअं न चओ पहाड़ भर ऐं निभायो रत्ती भर। जेतिरो असां करे था सघूं, निभाए था सघूं, उन खां घटि चओ, ताकि विश्वास कायम हुजे। असां वेंदासीं बिलासपुर, ईंदासीं त कोई दोस्त गॾु वेठो आहे, उनजे मम्मीअ जो फोन आयो, अरे केॾी महिल पहुचंदे? त हाणे असां गॾु था अचूं, ॿिन्ही खे पतो आहे कि असां 7 बजे पहुचंदासीं। ओॾी महिल घणो टाइम थियो आहे? 6 थिया आहिनि। त उहो छा चवंदा हुआ, बसि 15 मिंटे में अचूं था मम्मी, पहुचूं था, बसि अधु घंटे में। मैं कीअं पहुचंदे भाई तूं अधु घंटे में? चई न त उन्हनि खे चवां न दिलासो मिले न आराम सां। मां इहो दिलासो न थींदो, इहो त तूं अञा जहर थो लॻाए, धोखो थो ॾे। तूं उते 7 पहुचंदे भाई त तूं उनखे चओ मां सवाए 7 पहुचंदुमि, 10 मिंट वधीक खणी हल, ताकि अगली बार तूं चए त तुंहिंजे ज़बान जी क़ीमत हुजे। पंहिंजे ज़बान जे वचन जी पाण त हिंसा न कर। असां पंहिंजे वचन जी पाण हत्या कंदा आहियूं। तूं जेतिरो करे थो सघे, 7 ॾींहंनि जो तोखे कमु आहे त पाण 2 कलाक वधीक वठि, 1 ॾींहुं वधीक वठि। और तोखे अचिणो आहे मान लो 3 घंटनि में, तूं तो चए 2 घंटे में ईंदुमि, जेको संभव ई कोन्हे। उनखे चओ 4 घंटनि में ईंदुमि, त उनजो विश्वास अची वञे। 4 चई 3.5 घंटे में अची वियो, 3 घंटे में। चओ हरे राम। कंहिंखो पैसा वरितव, तव्हांखे 10 ॾींहंनि जी मोहलत खपे। असां छा चवंदा आहियूं, अरे 3-4 ॾींहंनि में ॾेई छॾींदुमि। उहो ख़बर अथसि 10 ॾींहं पोइ ॾींदुमि, पोइ बहाना ठाहींदो, कूड़ ॻाल्हाईंदो। 10 ॾींहंनि जी मोहलत आहे, पहिरीं हथ जोड़े चओसि, भाई मां सची थो चवां, 11 ॾींहं लॻंदे कम से कम। पर वादो आहे 11हें ॾींहं में मां तोखे पक ॾींदुमि। ऐं पोइ तव्हां पैसा वरितव ऐं 10 ॾींहं में तव्हां हुनखे ॾेई छॾियो, त उहो छा चवंदो, हीउ पको माण्हू आहे, हीउ भरोसेमंद आहे। 11 ॾींहं चई करे हिन 10 ॾींहंनि में रक़म ॾिनी आहे। ऐं चओ था तव्हां 5 ॾींहं ॾियो था 10 ॾींहंनि में, इहो बि विश्वासघात आहे। पैसा वापसि कयो त वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन ज़बान त तोड़े करे ॾिनो न, वचन तोड़े करे ॾिनो। इन करे यादि रखो भाई, कॾहिं बि कंहिंजो बि कंहिं बि तरह जो विश्वासघात न हुजणु खपे। हरे राम हरे कृष्ण हे हरि। ॾाढी प्यारी ॻाल्हि भाई, सुनने की आदत डालो, ताने मारने वालों की कमी नहीं है। तव्हां चवंदा हूंदव सभिनि खां वधीक त ई थो ॿुधाए पियो। असांजो कमु ई भॻवानु इहो ॾिनो आहे। असां ॿुधाईंदा आहियूं मौन जी महिमा, चुप रहण जी महिमा। सिंपल बि ॾींदा आहियूं आज़ाद सिंह ठाकुर बघेल जो, अमन सिंह ठाकुर जो, लेकिन असां त ॻाल्हाईंदा ई रहंदा आहियूं। अम्मा त चए पई हिकिड़ी, तूं तो चए चुप कयो, ॾिसां थी 3 घंटे खां बंदि ई कोन थो करे ॻाल्हाइण। त अम्मा मां बि चुप विया त तव्हां हिते वेहंदव? तव्हां वेठा इन करे आहियो कि असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। लेकिन इहो वादो आहे तव्हां सां जेको बि ॻाल्हाईंदासीं, भॻवान जे बारे ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, भॻवान जे कथा कीर्तन सत्संग जे बारे। हा, तव्हांखे रस्तो सुठो मिलंदो। चओ हरे राम। इहा विडंबना आहे कि मौन बि चई करे ई त सम्झाइबो। चओ जय श्री कृष्ण। त चवनि था भाई सुनने की आदत डालो, असां जहिड़ा माण्हू मिलंदा रहंदव। ताने मारने वालों की कमी नहीं है, मुस्कुराने की आदत डालो, रुलाने वालों की कमी नहीं है। ऊपर उठने की आदत डालो, टांग खींचने वालों की कमी नहीं है। प्रोत्साहित करने की आदत डालो, हतोत्साहित करने वालों की कमी नहीं है। बी गाल, सच्चा व्यक्ति ना नास्तिक होता है ना आस्तिक होता है, वो तो केवल वास्तविक होता है। यानी आस्तिक न हूंदो आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे, उहो सचो हूंदो आहे, सचो ॻाल्हाईंदो आहे, वधाए चढ़ाए करे न ॻाल्हाईंदो। चओ जय श्री कृष्ण। पर शास्त्रनि जा वचन कोन न भाई, सामाजिक वचन है न। चओ हरे राम। बड़े बड़े रिश्ते कमजोर हो जाते हैं कभी पीछे आपकी बात, छोटी छोटी बातें दिल में रखने से बड़े बड़े रिश्ते कमजोर हो जाते हैं। कभी पीठ पीछे आपकी बात चले तो घबराना मत, क्योंकि बात उन्हीं की होती है जिनमें कोई बात होती है। 100 की एक बात है, तेरी क्या बात है,
100 की एक बात है, तेरी क्या बात है, तूने हर बात से कोई बात बांधी। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी। हरे राम। हाणे ॾाढो प्यारो संदेश हर घर जे लाइ, हर माता भेण जे लाइ। ध्यान सां ॿुधिजो। माता में और सासू माता में अंतर कुछ नहीं। माता में और सासू माता में अंतर कुछ नहीं। कैसे? रोते हुए संसार में आई तो माँ ने गोद में उठाया, रोते हुए ससुराल गई तो सास ने गले से लगाया। माँ ने जीवन दिया तो सास ने जीवन साथी दिया। माँ ने चलना बैठना सिखाया तो सास ने समाज में उठना बैठना सिखाया। माँ ने घर के काम सिखाए तो सास ने घर चलाना सिखाया। माँ ने कोमल कली की तरह संभाला तो सास ने एक विशाल वृक्ष बनाया। माँ ने सुख में जीना सिखाया तो सास ने दुख में भी जीना सिखाया। माँ अगर ईश्वर के समान है तो सास भी सतगुरु के समान है। हरे राम। सच में सासू माँ है ना, जबकि सासू शब्द समझाइण जे लाइ उते भी माता शब्द दिया। ऐं हर असांजी भेनर पंहिंजे वॾनि खे मां चवंदियूं आहिनि, मम्मी चवंदियूं आहिनि। यादि रखिजो, चवंदियूं सभिनि, मम्मी चवंदियूं आहिनि, पापा चवंदियूं आहिनि। लेकिन जेके सम्झंदियूं आहिनि उन्हनि जे घर में रामराज हूंदो। चवंदियूं त सभिनि, हा न, लेकिन जेके सम्झनि बि, ससु खे माता ई सम्झो। 100 साल जी ज़िंदगी आहे त 25 साल मिलंदो पेके वारी माता, 75 साल जे लाइ त सासू माता। चओ हरे राम, हरे कृष्ण। मां सत्संग पियो ॿुधां कार्तिक कथा जो, त बाबा जन ॿुधाइनि पिया त कार्तिक कथा में त भाई पहिरियों त हूंदो भाई लॻंदो सास बहू, सास बहू। न हाणे अॼुकल्ह जी जेके असांजी भेनर आहिनि, जेकी नई नई विवाहित आहिनि, उहे त एॾो प्यार सां, एॾो उमंग सां, आनंद सां, प्रेम सां पंहिंजे सासू माताउनि खे वस में कंदियूं आहिनि। व्यवहार कुशल सत्संगी, है न। वो सासू कॾहिं न चवंदी माता बि न, मम्मी बि न, हाणे त अची वियो मम्मा। गले मिलंदियूं, बाक़ी पाईंदियूं, ईअं उनखे ज़िद कंदियूं, चिलाईंदियूं बि, डांटींदियूं बि, जीअं पंहिंजे माता खे चिलाइबो आहे। चुमियूं ॾींदियूं उनखे। हाणे माता त पागल थी वई उहा। हा, चवंदसि कुंजी तूं संभाल हाणे। चओ हरे राम। हाँ, मम्मा मम्मा आपको खाना, पहले आप खाओ। नहीं नहीं मैं नहीं खाऊंगी, दवाई लो पहले। चओ हरे राम। हाणे ससु त पागल थी वेंदी। वो धीअ खे चिलाईंदी, नुंहं सां प्यार कंदी। यही त प्रेम जी ॻाल्हियूं। चओ हरे राम, हरे कृष्ण। तरी त बाबा जन गायो, सहनशीलता सद्भावना, सहनशीलता सद्भावना, भर लो मन में ये सच्ची कामना, भर लो मन में ये सच्ची कामना। प्रेम का हम पहने गहना गहना, संतों का ये कहना, ओ संतों का ये कहना। मन की डोर को प्रभु से जोड़ लो, मन की डोर को प्रभु से जोड़ लो, मोह माया से प्यारे मुख मोड़ लो, मोह माया से प्यारे मुख मोड़ लो। कि माया के तो साथ नहीं रहना रहना, संतों का ये कहना।
रहना रहना संतों का ये कहना ओ संतों का ये कहना। हरे राम हरे राम। इन करे भाई चवनि था जीवन गुजरंदो तो वञे फूटे घट जीअं पानी, हा न, बूंद बूंद पानी निकिरंदो आहे, लॻंदो आहे मटको त भरियल आहे, हिकु हिकु दम दम करे सांस निकिरे थी, लॻे थो असां त उहो ई आहियूं। हर क्षण असांजो जीवन घटिजी रहियो आहे। चओ हरे राम। थोरो ख़्यालु कयो, असांजे नवलानी परिवार में काका असांजा श्री आसूदाराम नवलानी ईंदा, हा न, भजन गाईंदा जेको बाबा जन गाईंदा आहिनि उहो, ऐं उन में विच में पहाका ॿुधाईंदा। चओ हरे राम। छा चवंदा? बेली साल उमिरि तुंहिंजी 5, तो त छॾी माउ जी हंज। बेली साल उमिरि तुंहिंजी 10, तोखे पवन दुनिया जा पह। बेली साल उमिरि तुंहिंजी 20, तो त आंदी पराई धीअ। बेली साल उमिरि तुंहिंजी 30, तोखे अचनि मखण ऐं गीह। बेली साल उमिरि तुंहिंजी 40, तोखे अचे रोटी थालीअ। बेली साल उमिरि तुंहिंजी 50, तुंहिंजा वार थिया थी गंजा। कंहिंजा जल्दी थी वञनि त तव्हां उहो अपवाद आहे। बेली साल उमिरि तुंहिंजी 60, तोखे अचे हथ में लठ। बेली साल उमिरि तुंहिंजी 70, तुंहिंजी जवानीअ में थी कतर। बेली साल उमिरि तुंहिंजी 80, तुंहिंजी अगी पोई मत खसी। बेली साल उमिरि तुंहिंजी 90, पयो कांव वांगुरु लवे। बेली साल उमिरि तुंहिंजी 100, न की सजण खे कोई आस, न की दुश्मन खे कोई भव। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। केॾो राज आहे। 100 साल उमिरि थिए, सजण खे कोई उमेद कोन्हे, हिन बाबे जी सेवा करणी आहे, कुझु मिलणो कोन्हे हिन मां। हा, केवल खारायोसि पीआरियोसि, उथियो, साफ़ सफ़ाई कयो, हाणे हिन मां कोई उमेद कोन्हे, असांजे कमु कुझु न ईंदो। ऐं दुश्मन खे बि कोई भउ कोन्हे, उहो त पाण खे नथो संभाले सघे, उथी वेही कोन थो सघे, उहो असांजो छा बिगाड़ींदो। चओ हरे राम। पर सत्संग में ॾिसो केॾी शक्ति आहे। असांजा काका 80 साल जा आहिनि, उहे जवाननि खां ज़ोरदार महिनत कंदा आहिनि। वाटरमैन काका जल सेवा कंदा आहिनि जेके, 81 ईयर्स, 82 83 थी विया आहिनि भाई, अलाए 84 पिया चवनि, हा न, हा 84 त चवनि पिया, त उल्टो कयो त 48 खां वधीक उन्हनि में ताक़त आहे। हा, हिकदमि महिनत, सॼो ॾींहुं उस में कमु करणु। त ॾिसो भॻवान जी कृपा आहे, जेके सत्संग ते जुड़ियल था रहनि उन्हनि ते उमिरि जो बि असरु नथो थिए। गुरुनि जी बाणी आहे कि रोग सोग दुख जरा मरा हर जन नहीं निकटानी। चओ बस थी जय गोपाल। चओ रोग सोग दुख जरा मरा हर जन नहीं निकटानी निर्भव होए रहे लिव एके नानक हरि मन मानी नानक हरि मन मानी। ॾाढा प्यारा वचन ध्यान ॾिजो। रोग बीमारियूं, सोग यानी शोक करण, हाय हाय करण, दुख मानसिक कोई दुख अचण, जरा यानी बुढ़ापो, रोग सोग दुख जरा ऐं मरा यानी मृत्यु। रोग सोग दुख जरा मरा, ये 5 ई शयूं भगवान जे भक्त जे साम्हूं न ईंदियूं। हाणे ॿुधायो, भक्त बीमार न पवंदा आहिनि, भक्त बुढ़ा न थींदा आहिनि, जरा यानी बुढ़ापो, या भक्तनि खे मृत्यु न ईंदी आहे शरीर खे। चवनि था उहे पंहिंजी न सम्झंदा आहिनि। दुख में बि उहो शरीर में दुख उन्हनि खे भीतर व्याकुल न करे सघंदो आहे। जरा यानी बुढ़ापो ईंदो आहे, सम्झंदा आहिनि असांजो बुढ़ापो थोरी आहे, त शरीर जो बुढ़ापो आहे।
मृत्यु असांजी थोड़ी, अहिड़ा शरीर त कई पलटी करे छॾियासीं, हाँ कपिड़ा कई बदिले छॾियासीं। कॾहिं फिकर थींदो आहे 15 साल ये ड्रेस पाती, वीचारी शहीद थी वई, धागा धागा अलॻि थी विया, अलाए काथे मिलंदी, अलाए कुंड में पई हूंदी, पोछो लॻंदो हूंदो, बच्चा न हूंदा, शोक सभा कॾहिं आयोजित कई अथव न? तीअं संत बि त कपिड़ो ई सम्झंदा आहिनि शरीर खे। हरे राम, निर्भय होए रहे विवेकी, छो जो उहे निर्भय थी करे हरीअ में उन्हनि पंहिंजी लगन जोड़ी आहे। नानक हरि मन मानी, उनजो मन भॻवान सां मञिजी वियो आहे, स्वीकार करे वेठो आहे, जुड़ी वियो आहे। उनखे ॿियो कुझु न खपे, भॻवान ई खपे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। बाबा जन कुझु ॿुधायो न आहे। बाबा जन खां वादो वरितो कि अधु ॾींहुं मां कथा कंदुमि, अधु ॾींहुं तव्हां कंदो, त बाक़ी 4 ॾींहं बचा अथव बाबा, उहे 4 ई तव्हां कयो। हाणे अचो भजन वजन, जेसि ताईं तव्हां ताड़ियूं न वॼाईंदव बाबा जन भजन ई न ॿुधाईंदव। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अचो हिकु पंक्ति। धात्री तुलसी उत्पत होई, आत्म राम सुनाई सोई। इन तरह सां आंवलो ऐं तुलसी माता कीअं प्रकट थिया? सतगुरु आत्मा राम साहब जन जी कृपा सां असांखे इहो ज्ञान मिलियो। यही कथा जो सुने सुनावे, सो जन 4 पदार्थ पावे। इहा कथा तव्हां श्रवण कई, थी सघे त घर में कंहिंखे ॿुधायो, उनखे 4 ई पदार्थनि जी प्राप्ति थींदी आहे। यानी धर्म जो बि उन्हनि खे लाभ, अर्थ यानी घर में कॾहिं भोजन जी ज़रूरत जी कमी न हूंदी, ऐं कामनाऊं यानी उनजी पूर्ण थींदियूं, ऐं मोक्ष अंततो गत्वा उनखे भगवान जे धाम जी प्राप्ति थींदी आहे। निश्चय मन वांछत फल होए, आत्म राम मुकत होए सोए। मन वांछित फल जी प्राप्ति थींदी आहे, उनजो लोक बि सुहेलो, ऐं परलोक में उनखे वैकुंठ मिलंदो आहे। तुलसी धात्री विरख में, हरि का वासा होए। जो इनकी सेवा करे, हरि पद पावे सोए। इन तरह सां तुलसी माता में आंवले में साक्षात हरिय जो वास आहे। इन करे इन्हनि जी एॾी महिमा आहे। इन्हनि जी सेवा भक्ति करण वारो, उपयोग करण वारो हरिय जो रूप बणिजी वेंदो आहे। चइनि तरह जी मुक्ति थींदी आहे, सारूप्य, सामीप्य, सालोक्य ऐं सायुज्य। 4 मुक्ति ये मुख्य हूंदियूं, त उनखे हरिय जो रूप यानी सारूप्य मुक्ति मिली वेंदी आहे। उनखे बि 4 भुजाऊं थींदियूं। भगवान जहिड़ो कोटि कंदर्प लावण्य, करोड़नि कामदेवन जहिड़ो सुंदर उनखे अजर अमर अविनाशी शरीर मिलंदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। अचो भाई मिली करे गुण गायो प्रभु जा। जय नंद लाला जय गोपाला, 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 जय नंद लाला जय जय श्री राधे गोविंदा। मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। हाँ गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा
राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। आहा जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला। राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पाए, श्यामल दर्शन पाए। राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पाए, श्यामल दर्शन पाए। हे आराधन कर राधे राधे कान्हा भागे आए, ओ कान्हा भागे आए। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। आओ श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। हे गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। आओ श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। नागर कहती मीरा सूर को शामल भाया, सूर को शामल भाया। हाँ गिरधर नागर कहती मीरा सूर को शामल भाया, सूर को शामल भाया। हे तुकाराम और नामदेव ने विठ्ठल विठ्ठल गाया, विठ्ठल विठ्ठल गाया। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। हे गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। हे गोपाला हरि का प्यारा नाम है, नंद लाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। ओ श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। बोलो जय नंद लाला जय गोपाला, 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 जय नंद लाला जय गोपाल। बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे। जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम जय, सुंदर भगवान की जय, जगद्गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरे कृष्णा हे हरि। अज जी कथा के विश्राम बाकी घणा ॾींहं बचा भाई, 4 ॾींहं त महिरबानी करे समय ते अची करे लाभ वठो। ये 4 ॾींहं न आहिनि अनंत जन्म सुधारण जा, ये 12 कलाक है हाँ न। 4 ॾींहं 12 कीअं 8 कलाक, 8-9 कलाक मिलाए करे त जीवन सफल बणायो। हाणे मिली करे हे सभिनि जे विश्व जे भलाई शांतीअ जो महान मंत्र मिली करे हिकु बार चवायो ऐं यादि करे छॾियो, सुभाणे गॾु चवाइजो, ठीकु आहे। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुख भाग भवेत्, मा कश्चित् दुख भाग भवेत्। सर्वे भवन्तु सुखिनः, प्रभु सब सुखी रहन, सब निरामय निरोग रहन, तन सां भी मन सां स्वस्थ रहन, सब कल्याणकारी दृश्य ॾिसन, संसार में भलाई भलाई थे, आनंद हुजे, प्रेम हुजे ऐं मां कश्चित दुख भाग भवेत। कोई भी पशु पक्षी प्राणी जीव मनुष्य कोई भी दुखी न रहे, ही असांजी प्रार्थना सनातन धर्म जी। अचो हाणे कीर्तन मंगलाचरण कयो साथ संगत। राम नारायण कृष्ण दामोदर श्री वासुदेव हरि, श्रीधरो माधरो गोपिका वल्लभ जानकी नायको श्री रामचंद्र ले भजो, श्री राम नाम तारको राम कृष्ण वासुदेव, भगत मुकत तारको जानकी मनोहरा, सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पुण्य नाम कीर्तना, भोबी गज रंगनाथ जसो, सुने जो नर और नार, तिनके सगल मनोरथ आप सिद्ध करे प्रभु राम, सिद्ध करे प्रभु राय, तिनके सगल मनोरथ आप सुने जो नर और नार, भोबी गज रंगनाथ जसो, वार वार वर मांगो हर्ष देव श्री रंग, पति सरोजन बायने, हर भगत सदा सत्संग, ओम जले विष्णु तले, विष्णु विष्णु पर्वत मस्तके, हरि ज्वाल माला कुल विष्णु, सर्व विष्णुमयो जगत, जय गोविंदे जय गोपाल, केशव माधव दीन दयाल, हरे नारायण गोविंदे, भज रामा कृष्ण गोविंदे, हरे गोविंदे परमानंदे, जय गोविंद जय जय रामा, नांगर नवल किशोर मनोहर, शोभ्या सुंदर श्यामा, हे अच्युत हे पार ब्रह्म, अवनाशी अघनाश, हे पूर्ण हे सर्व में, दुख भंजन गुणता, हे संगी हे निरंकार, हे निर्गुण सब टेक, हे गोविंद हे गुण निदान, जाके सदा वे, हे अपरंपर हर हरे, है भी होवन हार, हे संता के सदा संग, निर्याधारों आधार, हे ठाकुर रामदासरो, मैं निर्गुण गुण नहीं कोई, गुरु नानक दी से नामदान, राखो ये परो, सुतधारा और लक्ष्मी, पापी खामी होए, संत समागम हर कथा, तुलसी दुर्लभ दो, एक घड़ी आधी घड़ी, आधे के पुण्य आध, संतन से ती गोष्ठी, कटे कोट अपराध, लेके कबो न छूटिए, खिन खिन भूलन हार, भक्षण हारा बख्श ले, गुरु नानक पार उतार, बाबा भक्षण हारा बख्श ले, गुरु नानक पार उतार, बोलो गुरु नानक देव की
बाबा धनुराम साहिब की, बाबा आनंद राम साहिब की, सदगुरुदेव बाबा भगत राम साहिब की जय। बोलो तुलसी माता की जय।